पापड़ हिकी टोकरी का पापड़ खाए तो बी ते पार ॾिनी वेठो आ। या पापड़न वाली टोकरी हाणे न बचंदी। हरामखोर मूंखे वॾो चालाक लॻे थो। पापड़न वाली टोकरी तां इहो तोॾा हटाई कोन थो। इते बियो हरामखोरो, मां वञी करे थो ॾिसां त पापड़ रखिया आहिनि या न, ट्राई थो वठी अचां। हमरा इहो वॾो चालाक लॻे थो। पापड़न वारी टोकरी तां इहे पंहिंजा तोॾा हटाई कोन थो। मां चवां थो तूं पाण वञी ॾिस त इहो हमरा मस्तियुनि में वेठो आहे या पंहिंजे होश में आहे। ठीकु आहे, मां ॾिसी अचांसि थो। हा बराबरि। ओ भाऊ ॿुधे थो, ॻाल्हाए थो कोन? हे त सफ़ा ॿुधे ई कोन थो। मुंहिंजे ख़्याल में ॿोड़ो आहे। हा त होश आवाज़ में आहे, पर हो पापड़न वारी टोकरी तां दीत हटाए कोन थो। सफ़ा दीत किरी पई अथसि। हाणे कीअं कयूं रमो? कोई ॿियो जुगाड़ कर न। हा मांखे हिकिड़ो आइडियो दिमाग़ में आयो आहे। 1000 रुपयो वञी करे उन जे तोड़नि जे साम्हूं ईअं झुलाए जीअं पाकिस्तानी झंडो लुटदो आहे हवा में। 1000 रुपयो ॾिस हरामखोर, पैसा ॾिस, दीत हटा पापड़न को, दीत हटा। होगा 1000 रुपयो ॾिसे ई कोन तो, टोकरी में दीत था। डंडी खणी वठ, किथे आहे डंडी? घर में जेकॾहिं कोई ॿार हूंदो आहे त मां उनखे चवंदी आहे, बचड़ा चुप करे वञ, किथे मोगो बदमाश आयो न त तोखे चंबा हणंदो, चंबा। उर्दू में कहावत आहे, हिला के रख दूंगा। मोगे जी मार, खबर ना चार। पापड़न वारी टोकरी तां दीद हटाए छो नथो? दीद हटा हरामखोर, दीद हटा। तुंहिंजे साम्हूं मोगो बदमाश बीठो आहे। पूरे तारारा मोगे बदमाश जी दहशत ॾिसी ॾिसदान। हाँ मोगे जी मार, खबर न चार। मोगे बदमाश वारो आइडियो भी मारो, नाकाम रहिजी वियो। उन निभागे डंडे जो भाऊ भी न कयो, नज़र हटाई कोन पापड़न वारी टोकरी तां। मोगाणी ॻाल्हि ॿुध। हाँ पापड़ ॾिसी करे हाणे असांखे बर्दाश्त नथो थिए। हाणे कम अहिड़ो थींदो जे उनजो कम गुलू थी वेंदो। और आइडियो इहो आख़िरी जेको आहे इहो कमु कंदो, डुकंदो कुत्ते वारी कार। ठीकु आहे पोइ वञ। चेहरे जो कम गुलू करे छॾियमि, छा यादि कंदो? वाड़े वारमो वाह जे कम दिखाई कीअं जेको ड्रिजाए आयो मांसे। सुबुह काती पापड़न जे काढ वियासीं, नेट पापड़ हासिल कयासीं। हा न, छो जे हे पापड़ चारो पाण खे खाइणो आहे, जे मथां मिठो खाइणो आहे। ॾाढो मरूम चवंदो मिठे जे मथां चारो न खाधो करो, वारो करो। हाणे मिठो कोन्हे त पापड़न जा वॼायो, वसकारा लायो। मोगे जी मार, खबर न चार।